नाज़रीन, मोहनजोदड़ो में आर्कियोलॉजी शोबे के कचन मुलाज़मन पारां पको करण लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट करे रहा है गुलाम मुस्तफ़ा जतियाल। मोहनजोदड़े जे नंढड़े मुलाज़मन पारां 30 सालन खां टाइम स्केल न मिलण तोड़े कॉन्ट्रैक्ट ते 20 सालन खां कम कंदड़ मुलाज़मन खे रेगुलर न करण वारे अमल ख़िलाफ़ 40 खां वधीक मुलाज़मन इस्टूपा ताईं रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते मुलाज़मन नवीद अहमद सांगा, गुलाम अली चनो, इम्तियाज़ अहमद ढोमकी, खमीसो खान बुरोही आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजा टाइम स्केल आहिनि ऐं जिन खे 32 साल 33 साल 35 साल थी विया आहिनि हिते जे मुलाज़मनि खे, उन्हनि खे को बि हक़ु न मिलियो आहे। अॼु ॾींहं ताईं पहिरें खां वठी ॿिए स्केल में कमु करे रहिया आहियूं त जीअं असां उन में जेका सो पीड़िजऊं। ऐं जेके कल्ह कलोनी जेके भर्ती थिया आहिनि, जीअं इंटीकुटिया आहिनि जेके, उहे पहिरें ग्रेड खां वठी 9 ग्रेड में कमु करे रहिया आहिनि। हाणे छा असांजो हक़ु कोन्हे को? छा असां हिते लोकल न आहियूं? जेके लोकल असां माण्हू हिते कमु करे रहिया आहियूं उन्हनि जो को बि कमु कोन्हे को? असांखे हक़ ॾिना वञनि। 35 साल 40 सालनि खां वठी करे कमु करे रहिया आहिनि, उहे हिकिड़े ई ग्रेड में भर्ती थिया, उन ई ग्रेड में रिटायर थियनि। ॿियनि डिपार्टमेंट में टाइम स्केल ॾिनो थो वञे, उन्हनि खे मराहत ॾिनी थी वञे, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कई थी वञे। मोहनजोदड़ो जेको सॼे पाकिस्तान जी सुञाणप आहे, सॼे सिंध जी सुञाणप आहे, उन्हनि जे मुलाज़मनि सां एॾी घटिताई छो? उन्हनि खे छो हक़ नथा ॾिना वञनि? 2-3 सालनि में रिटायर थी वेंदा, उहे रिटायर थी वेंदा, न उन्हनि खे को फ़ाइदो मिलियो न उन्हनि खे बेनिफिट मिलियो। जिथां भर्ती थियो उते ई वञी रिटायर थियो। काफ़ी डिपार्टमेंट सिंध गवर्नमेंट जी आहिनि, उन्हनि खे उहे मुरादूं ॾिनियूं थी वञनि। जीअं असां हिन आर्कियोलॉजी डिपार्टमेंट जे मुलाज़मनि खे को अहिड़ो को बेनिफिट कोन्हे को। ॿियो अचो कॉन्ट्रैक्ट ते, जेके कॉन्ट्रैक्ट ते भर्ती थिया मुलाज़िम 2006 में थिया, 2008 में थिया, 2012 में थिया, उहे उते जो उते आहिनि। उन्हनि खे रुॻो ठला आसरा ॾिना था वञनि त अॼु तव्हांखे हे था कयूं, अॼु तव्हांखे हीअ शइ था ॾियूं, पर थिए कुझु कोन थो। असांजा जेके हक़ आहिनि उहे असांखे नथा मिलनि ऐं असांजो इहो ई पुरज़ोर अपील आहे त असांखे हक़ ॾिना वञनि। ऐं हिते टाइम स्केल तक़रीबन सिंध अंदरि सभिनीनि मुलाज़िमनि खे टाइम स्केल मिलियो आहे, जेके बि डिपार्टमेंट आहिनि। ऐं असां आर्कियोलॉजी वारनि खे टाइम स्केल न मिलियो आहे। हिननि वधीक चयो त ॿिनि खातनि में मुलाज़िमनि खे तरक़ियूं ॾिनियूं वयूं आहिनि, पर असांखे रुॻो दिलासा ॾिना वञनि था। हिननि वधीक चयो त मसइला हल न थिया त असां मरहलेवार तहरीक हलाईंदासीं। नंढनि मुलाज़िमनि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, सखावत खाते जो सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह खां मुतालबो कयो आहे त असांजा संदन जाइज़ मुतालबा मंज़ूर करे असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन नाज़िल अबड़ो सां गॾु रिपोर्ट गुलाम मुस्तफ़ा जतियाल, आवाज़ न्यूज़, मोहनजोदड़ो।